मसूर जी वा यूसी खेरो आजा जगह सवें गोठाणा मनाड़ो शहर जा अज 37 ॾींहं तो जो सेपको मोरो 2 जमाली फीट जे ज़ियारतुनि के खिलाफ़ हिते मनाड़ो प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल जारी रखी आहे। उन हवाले सां जेको तव्हां पहुता आहियो उन हिसाब सां तव्हांजो छा चवणु आहे? हर पाकिस्तानी हर सिंधी जो लाइट जो हक़ आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे असेंबली में मां हमेशह चवंदुमि कि गैस सिंध जो गैस आहे ऐं पहिरीं हर सिंधी खे गैस जो कनेक्शन मिले पोइ अॻिते गैस उहे हिसाब सां जीअं असीं वरी हर कोल जो असां बिजली पैदा कयूं था सिंधी जो फर्स्ट हक़ पहिरीं हक़ आहे सिंधी जो, पोइ भले ॿिए इनशाला उनखे हाणे ख़बर पियो आहे। सर एक्सीएन मोरो जेको आहे उहो चवंदो आहे मूंसां जेको शहरी ॻोठाणा मुलाक़ात कनि मां मसइलो हल कयां थो। जीअं उते पोइ चवंदा चवंदा बाबा बिलिंग जेको अदा नथी थिए। अड़े बाबा बिलिंग तव्हां सोनारी थोरी जेको आहे इंक्वायरी करायो। तव्हां ॾिसो हुते प्राइवेट माण्हू हुननि जूं तारूं ॾिनल आहिनि 50,000 लख रुपया हुनखे वठनि था मगर मनाड़ो जेको बिलिंग अदा करे थो बाबा लाइट न आहे। तव्हां भली एहतिजाज कयो अलामती बुख हड़ताल कयो असां तव्हांखे लाइट न ॾींदासीं। उन हवाले सां तव्हां माशाल्लाह असेंबली में सुठो ॻाल्हाईंदा हो। असांजे हिन जेको ज़ियारतूं आहिनि जेको ज़ुल्म आहे तव्हां हींअर असां हिकिड़ो कलाकु या अधु कलाकु वेही ॾिसो त केॾी कहर जी गर्मी आहे। हितां जा जेको शहर जो जेको कारोबार आहे बिजली 7 सालनि खां न आहे सॼो ठप पियो आहे। तव्हां माशाल्लाह असेंबली में ॻाल्हाईंदा ऐं हिन मसइले खे मैटर खे बि असांजो चवणु आहे त असेंबली में उथारियो ऐं असांजो मसइलो ई हल करायो। छॾो ऐं सभु कुझु जो चीफ आहे जो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे मां हुन सां पाण ॻाल्हायां।